नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त भेटाई सेंटर मीरपुर माथेले जो आगाज़ कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी क़ौम परस्त अॻवान कमाल महर, अकरम मेतलो, फ़कीर रमज़ान, सहाफ़ी कादिर, मीर हसन लाशारी, एडवोकेट नदीम मलाणो, सहाफ़ी माशूक बोज़दार, अली मोहम्मद ऐं ॿियनि फ़ौजी चूंडियल अॻवान ऐं मेंबरनि खे मुबारकूं ॾिनियूं वियूं। इन मौक़े ते अॻवान चयो त भेटाई मेडिकल सेंटर जी टीम ते उमेद आहे त मज़लूमनि जो आवाज़ बणिजंदा, हक़ ऐं सच जो साथ ॾींदा, हर ज़ुल्म खे वाखो कंदा रहंदा, जेके मिसकिननि ते ज़ुल्म कंदा आहिनि ऐं जेके मिसकिननि जो हक़ खाईंदा आहिनि। हिननि चयो आहे त हिननि चूंडियल टीम में सभु दोस्त नौजवान आहिनि। खेसि यकीन आहे त ही कलम जे महिनत जो सौदो कॾहिं बि न कंदा ऐं पंहिंजा फ़र्ज़ सम्झी मिसकिननि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाईंदा रहंदा। जॾहिं त भेटाई मेडिकल सेंटर मीरपुर ख़ास जे चूंडियल बाडी में मोहम्मद हनीफ सूमरो, अॻवान जावेद अहमद लाशारी, काज़ी अज़हर, शाहिद हुसैन सूमरो, नज़र हुसैन लाशारी, काज़ी अयाज़ अहमद, सैयद अहमद चांडियो, एजाज बोज़दार, आसिफ अली लाशारी, माशूक शामिल हैं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।